ये सुख को तुम चाहत हो तो संतों का सत्संग करो। ये सुख को तुम चाहत हो तो संतों का सत्संग करो। ये सुख को तुम चाहत हो तो संतों का सत्संग करो। जी सुख को तुम चाहत हो तो संतों का सत्संग करो। जो सुख है सत्संगत माही सीटी। जो सुख है सत्संगत माही। जो सुख है सत्संगत माही। जो सुख है सत्संगत माही। सो सुख स्वर्ग लोक में नाही। सो सुख स्वर्ग लोक में नाही। भावी वैकुंठ जाविच रो। भावे वैकुंठ जाविच रो। जे सुख को तुम चाहत हो तो जे सुख को तुम चाहत हो जो संतों का सत्संग करो। संतों का सत्संग करो। संत समागम सुरतर भारा सा। संत समागम सुरतर भारा। संत समागम सुरतर भारा। संत समागम सुरतर भारा। पूर्ण कार्य करते सारा। पूर्ण कार्य करते सारा। पूर्ण कार्य करते सारा। पूर्ण कार्य करते सारा। सद्गुण ले भंडार भरो। सद्गुण ले भंडार भरो। ये सुख को तुम चाहत हो तो संतों का सत्संग करो। जे सुख को तुम चाहत हो तो संतों का सत्संग करो। साध संगत की करके सेवा। साध संगत की करके सेवा। देखो प्रत्यक्ष आत्म देवा। देखो प्रत्यक्ष आत्मदेवा। जन्म मरण के दुख हरो। जन्म मरण का दुख हरो। जे सुख को तुम चाहत हो तो 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 संतों का सत्संग करो। संतों का सत्संग करो। कहते हो सुन वचन हमारे। 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 साध संगत भव सागर
सुख को तुम चाहत हो तो संतों का सत्संग करो। संतों का सत्संग करो। प्रेम साचो श्री राम। श्री राम सतनाम साखी। सतनाम साखी सतनाम साखी। सतनाम साखी सतनाम साखी। सतनाम साखी। परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजने योग असांजा संत महात्माऊं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम। श्री राम संतन महात्माउनि या जेके वीचार कनि जिन कुछ पंहिंजे जीवन में पंहिंजे सम्झ सां बुद्धीअ सां वीचार कयो उन्हनि चयो भई जेको सत्संग में सुख आहे सुठे संग में सुख आहे परमात्मा जे नाम जपण में सुख आहे उहो दुनिया में किथे बि सुख कोन्हे। महात्मा लिखियो भई सचो सुख किथे आहे। सचो सुख आहे परमात्मा जे भजन में योग में। ॿी ॻाल्हि में उहो सुख आहे न। दुनिया में ॻोल्हियूं भले पर दुनिया में मिलंदो न। हिकिड़ो माण्हू आहे काई शइ वठे उन में सुख ऐं काई शइ वठे न पर ॾिए उन में सुख। कंहिं माण्हूअ खे कोई बि भोजन या कोई बि ताम या कोई बि मिठाई वणंदी हुजे सम्झो भाई हिकिड़ी रसमलाई आहे तव्हांखे वणंदी आहे कहिड़े बि माण्हूअ खे उहो रसमलाई पाण खाए भले जेतिरी खाई सघे कोई वॾी ॻाल्हि न आहे। सम्झो भाई पाउ खाए अधु किलो खाए किलो खाए वधीक न खाई सघंदो पर उनखे उहा रसमलाई ॾिजे घणी ऐं उहो भाई सभिनी खे खाराए घर में उन कोई फंक्शन हुजे सभिनी खे खाराए हुनखे ज़्यादा ख़ुशी कंहिं में मिलंदी। मां माण्हू न ॿुधायो कुझु बि न तव्हांखे ॿुधायो भई माण्हू हिकिड़ो शइ जेका तव्हांखे वणंदी हुजे उहा तव्हां पाण खाओ या वरी उहा शइ तव्हां वरी ॿियनि खे विराए ॾियो तव्हांखे घणी ख़ुशी कंहिं में मिलंदी। केर बि हुजे मां माण्हू न उहो भले विराए तॾहिं उनखे आनंद ईंदो। जेको माण्हू चॉकलेट खाईंदो आहे ॿारु भले खाए पाण उनखे ॿार खां चॉकलेट ॾियो त माण्हू भई घुरे त माउ खे ॾिनई न भेण घुरे त भेण खे ॾिनई न पर पोइ जेॾीमहिल वरी चॉकलेट वधीक आहे भई हिकु हिकु ॾे सभिनी खे मां ॾिठो उनखे सम्झ बि कान्हे ॿार खे पर ख़ुशीअ लाइ छो पई थिएसि उहे चॉकलेट साॻियो ख़ाली विराए पियो। हैप्पी बर्थडे ईंदो आहे ॿार जो पोइ चॉकलेट खणी करे हिकु हिकु विराईंदो आहे त उनखे खाइण में वधीक ख़ुशी ईंदी आहे या विराइण में ख़ुशी त उनखां पुछी ॾिसजो ॿार खां प्रेम सां चओ श्री राम। त अहिड़ीअ तरह हिन भोगनि में ॾाढो सुख आहे। कहिड़ा बि दुनिया जा भोग पदार्थ ॾाढा सुठा आहिनि परमात्मा कृपा कई आहे पर इन भोग खे छॾे करे वरी योग कयो माना त्याग कयो। योग माना भॻवान सां मेलाप ऐं भोगनि जो त्याग वियोग कयो ईअं खणी सम्झो प्रेम सां चओ श्री राम। सुठी ॻाल्हि कहिड़ी थींदी त्याग में ॾाढो सुख आहे। साईं जिन हिकिड़े जॻह ते लिखियो आहे साईं सरवण महाराज पंहिंजी कविता लिखियनि चूड़ाला जी कथा उन में लिखियनि त भई त्याग बिना सुख ना कब होगा निश्चय ये मन माहे धरो। चूड़ाला जी कथा में चूड़ाला शिखर ध्वज खे सम्झाए थी तूं भले दुनिया में ही पाठ रख पूॼाऊं रख सभु रख पर जेॾी महिल तूं सभ जो त्याग कंदे दिलि सां चित्त जो त्याग है। जिसने चित्त का त्याग किया है वो ही सर्वत्यागी है। जैं चित्त जो त्याग कयो आहे मन जो त्याग कयो वो सर्वत्यागी है। त सत्संग जेको आहे उहो सत्संग में कहिड़ो सुख आहे हिते काई शइ कान्हे ख़ाली भॻवान जो नाम आहे त हिते आनंद माण्हू खे अचे थो पर जेके भई भले खोड़ माल मिलनि दुनिया जूं शयूं मिलनि उते माण्हू खे अहिड़ो सुख न मिली सघंदो। त इहा हिकिड़ी वीचार करणी आहे जेको न सत्संग में सुख आहे उहो सत्संग जो सुख तव्हां दुनिया जे भोगनि में पदार्थनि में विषयनि में विकारनि में झेड़े में झटे में कहिड़ी बि जॻह ते ईअं न मिलंदो आहे। हिकिड़े महात्मा हद करे छॾी भई संतनि जे संग में सुख केतिरो ऐं
अकेलो वेही करे केरु नाम जपे आहे सुठी ॻाल्हि। कोई बि आवाज़ न अचे, काई मन ते चिंता न हुजे, असांजे मन में उहो परमात्मा जे नाम खां सवाइ ॿी काई ॻाल्हि न हुजे, पर हीअं सत्संग में वेही नाम जपे ऐं पंहिंजे अलॻि कमरे में एकांत में वेही नाम जपे, ईअं खणी तव्हां धुक वण ॿुधो बि त आहे, पर तंहिं जे बि ख़बर हुजेव की न हुजे। घणो फल किथे मिलंदो, मन ज्यादा किथे लॻंदो। सत्संग में जंहिं महिल कीर्तन थींदो आहे, माण्हू ॻाईंदा आहिनि, भॻवान जो नाम जपींदा आहिनि, त सत्संग जो आनंद वधीक आहे। ऐं एकांत में वेही 8 कलाक जपे ऐं सत्संग में वेही 8 मिंट जपे, एतिरो त फ़र्क़ु पई पए। इन करे इहा ॻाल्हि हिकिड़ी सही सदी चयल आहे त भई उहो सुख किथे आहे। माण्हू खे खपंदो आहे सुख खपे, शांती खपे। त हाणे कोई चवंदो आहे किथे सुख आहे, कोई चवंदो आहे किथे सुख आहे। हिकिड़े हंध साईं टेऊंराम साहिब लिखियो आहे, हाणे सुवाल जवाब जो भॼन थो ॿुधायां। हिकिड़ो भॼन सुवाल जो आहे ऐं हिकिड़े भॼन में वरी उनजो जवाबु आहे त भई उहो सुख किथे आहे। वरी उहो चवंदो भई हिन जॻह ते सुख आहे। उहो सुख ॿिए हंधि कोन्हे, उहो सुख पंहिंजे पाण में ई आहे, पर जंहिंखे वरी काई सम्झ में अचे। सत्संग में इहा ॻाल्हि मिलंदी आहे। ही जीव सुख रूप आहे, इन में सुख आहे। केतिरो आहे, कीअं आहे, इहो सभु सत्संग सां ज्ञान थींदो। गुरू असांखे ज्ञान ॾींदो आहे। त गुरूअ खां पुछे थो जीव जॻियासू त साईं उहो सुख आहे किथे, मूंखे ॿुधायो। त मां तव्हांखे जवाब जा 2 भॼन ॿुधाईंदुमि ऐं सुवाल जो 1 भॼन ॿुधाईंदुमि। 320 320 हिंदी अमरापाणी साॻी उन ई पेज में आहे। पहिरियों सुवालु आहे, हेठियों जवाबु आहे ऐं ॿियो बि जवाबु किथे आहे उहो तव्हांखे ॿुधायां थो। हा भाई मोहनलाल। सो सुख सतगुर कहाँ बसत जो लिखिया वेद पुराण में। सो सुख सतगुर कहाँ बसत जो लिखिया वेद पुराण में। कोई कहत सुख विद्या माहे, कोई कहत सुख विद्या माहे। कोई कहत है ध्यान में, कोई कहत है ध्यान में। कोई कहत सुख उपशम माहे, कोई कहत सुख उपशम माहे। कोई कहत निज ज्ञान में, कोई कहत निज ज्ञान में। कोई चए तो सुख विद्या में आहे। मां पढ़ां घणो, मां हिकिड़ो मास्टर ॾिठुमि 60 साल जो रिटायर थियण वारो, तंहिंखां पोइ बि इम्तिहान ॾिए पियो। 2 ॼणा अहिड़ा ॾिठा अथमि, हिकिड़ो त आहे हिकिड़ो कोन्हे। हिकिड़ो त मुंहिंजो मास्तर ई हो, यूनिवर्सिटीअ में इम्तिहान ॾियणु वियो, संस्कृत जो ई उनजो प्रकरण हो, उनजो ॾिनई त उन खां 4 ॼणा वेठा। हा पाण प्रिंसिपल हो, माना प्रोफेसर खां मथे हो, जेके यूनिवर्सिटी में पाढ़ींदा आहिनि। त हिते त स्कूल में मास्तर पाढ़ींदो आहे। उन खां पोइ वरी थोरो वधीक हूंदो आहे, सीनियर मास्तर उनखे चवंदा आहिनि, सीनियर टीचर चवंदा आहिनि। उन खां पोइ वरी लेक्चरर थींदो आहे, उन खां पोइ वरी प्रोफेसर थींदो आहे, उन खां पोइ रीडर थींदो आहे। ईअं खणी सम्झो त इन खां पोइ वरी उहो पाण प्रोफेसर रीडर हो ऐं प्रिंसिपल हो, पाण इम्तिहान ॾिए पियो त 4 हिकिड़ा ॿिया रीडर वेठा, या माना हुते जा हू प्रोफेसर हा वॾा, उहे वेठा ऐं हिन खां सुवाल पुछनि। त हिन चयो भई हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो, मां सुवाल जो जवाबु त तव्हांजो ई आहे, पर इहो तव्हांजो सुवालु ग़लति आहे। सुवालु जेको आहे तव्हांखे हीअं न हीअं ठाहिणु खपे। तव्हां ॾिसो भले वीचार कयो, तव्हां बराबरि 4 ॼणा, हू बि सम्झनि पिया त हीअ असांखां त वॾी उमिरि जो आहे, पढ़ियो बि आहे
ऐं इम्तिहान खणी ॾिए थो, असां पंहिंजे डिग्रीअ जे हिसाब सां वेठा आहियूं हुन इम्तिहान वठणु, पर असांखां ई वधीक ॼाणे। पोइ हिकिड़ो ख़ाली हुननि चयोसि यार तूं ॻाल्हि त सही थो चई, पर ॿुधाए इम्तिहान असां पिया वठूं, असां वॾा थियासीं की तूं वॾो थिए, असां जीअं पुछूं तीअं। चई ईअं न हूंदो आहे, जेका ॻाल्हि जीअं पुछबी आहे तीअं पुछो न, उबतो सुबतो कीअं था पुछो। चई हाणे हीअं आहे त असां तोखे फेल बि नथा करे सघूं, पास बि नथा करे सघूं, असां सुवालु पुछो आहे तूं असांखे ई बसि सम्झाई, हाणे हीअं कर तुंहिंजो इम्तिहान वरी ॿीहर थी थो, असां लिखी था ॾियूं असां इम्तिहान नथा वठी सघूं, पंहिंजी त कमज़ोरी कयूं, ॿियो तोखे पास था कयूं, पास न थींदे, इम्तिहान ॾिबो तॾहिं पास थींदे। चवण जो मतिलबु छा आहे त माण्हू पढ़ंदो वञे, विद्या में अहिड़ो सुख न आहे, कोई कहत सुख विद्या माही, कोई त कहत सुख ध्यान में। न तव्हांखे ॿुधायां एकांत में वेही ध्यानु कयो, पोइ मन केतिरो लॻे थो केतिरो नथो लॻे, थोरी देरि लॻंदो थोरी देरि लॻंदो, उन में बि अहिड़ो सुख मिड़ई कान्हे। कोई कहत सुख उपशम माही, उपशम माना वैराग चइबो आहे। कीअं थींदो आहे उपशम माना वैराग? सम आहे इंद्रियनि खे मन खे रोकबो आहे, दम चइबो आहे इंद्रियनि खे रोकणु, त सम जे वेझो माना मन खे रोके करे वस में करे, माना मन खे कहिड़े पासे वञणु खे वैराग चइबो आहे। मन असांजो कहिड़े दुनिया जे भोग पदार्थनि में मिड़ई न वञे, की उन उपशम में वैराग में सुख आहे। कोई चए थो ज्ञान में सुख आहे, चई न अञा हल। कोई कहत सुख मौन धरन में, कोई कहत वखियान में, कोई कहत वखियान में, कोई कहत सुख सैर करन में, कोई कहत सुख सैर करन में, कोई कहत थिरथान में, कोई कहत तीर्थान में। कोई चवंदो आहे त भाई सुख आहे, माण्हू शांति करे वे, मौन करे वे। मौन छा सां थींदी आहे? हिकिड़ो तव्हां खां सुवाल थो पुछां, छाकाणि त 2 ॾींहं 3 ॾींहं पहिरीं गीता में मां इहा ॻाल्हि ॿुधाई हुई। ॿुधाईंदव मौन छा खे चइबो आहे? मौन माना ॿुधण में नथो अचे? हा ही सही था ॿुधायो, तव्हां ॿुधायो कोई जी? हा इहे इनखे मौन चइबो आहे। उहा गीता में ॿुधाई, असां चवंदा आहियूं ज़बान सां मां न ॻाल्हायां, इनखे मौन चइबो आहे। न मन सां ॻाल्हि, वात सां ॻाल्हाए या न ॻाल्हाए, पर तुंहिंजो मन हेॾा होॾा वञे न, मन जी मौनमात्म विनिग्रह। पंहिंजे मन खे गीता में भॻवान इहा ॻाल्हि सम्झाई त भई जेको 3 तरहनि जो तप थींदो आहे, मन जो तप कहिड़ो थींदो आहे, उन में लिखई मौन करणु मन जो तप आहे। जॾहिं की असां अॼु ताईं छा सम्झंदा आहियूं? भई वात सां न ॻाल्हाइणु, इनखे मौन चइबो आहे। न इहा त मौन जेका आहे न अहिड़ी मज़े वारी न हूंदी आहे, छाकाणि मन भिटके पियो, इन मौन मां नुक़सानु। पर जेका मन जी मौन आहे सा फ़ाइदे वारी आहे। प्रेम सां चओ श्री राम। कोई चए थो भई मां हीअ व्याख्यान वेही कयां, कथा कयां, इन में सुख आहे। कथा में सुख त हूंदो ई न आहे। मथे असुर घणे में घणो कथा विञाए मथा, छा चए? हा माण्हू में मथो ई हली वेंदो आहे भाई, पर जेकी वरी सम्झो ऐं दुख दर्द लथा ईअं बि थींदा आहिनि। कथा में घणेई आहे, दूर थिए मन जी व्यथा, ईअं बि आहे। पर भाई जेका मन जी शांतीअ वारी हूंदी आहे उहा हूंदी आहे। प्रेम सां चओ श्री राम। कोई चवंदो आहे सैर करण में सुख आहे, भई वञे, चई तव्हां त सॼो ॾींहुं सैर पिया कयो, कॾहिं हेॾां कॾहिं होॾां, कहिड़े पासे वञो पिया। मां पाण घटाए छॾियो आहे, पाण तंहिं हूंदे भई 2 ॾींहं वेंदो आहियां, तव्हांखे उहा ॻाल्हि मूंखे तव्हांखे बि न वणंदी आहे, मूंखे बि न वणंदी आहे, पर तंहिं हूंदे वञिणो कुझु न कुझु मिड़ई पवंदो आहे। सैर में सुख आहे? न, सैर में सुख आहे ई कान। कोई चए भला हिकु जॻह ते वेहण में सुख आहे? चई यार संत कहिड़ो संत आहे, घुमे फिरे, पानी तो बहता भला, साधु तो रमता भला। संत हुजे जेको घुमे फिरे, ऐं पाणी हुजे जेको हले फिरे। हिकु जॻह ते तलाव में बंदि पियो आहे पाणी, पोइ रखे ख़राबु थी वियो, बांस थी अचे, ऐं वहंदड़ पाणी में बांस थींदी आहे? तिखे में तिखो गंगा जो पाणी वणंदो आहे, बांस पाण हड़नी जी कढी छॾींदो आहे। थींदी त हुन में कॾहिं बि कोन्हे, बांस थींदी न आहे, ॿिए जी कढी छॾे। केतिरी ताक़त हूंदी आहे गंगा में। प्रेम सां चओ श्री राम। त सैर करणु सुठो आहे। सैर करे सो सूरा, छा चयमि?
जेको सैर करे तो सो सूरवीर आहे ऐं जे सम्झो भई असीं सैर नथो करे सघे घुमी कान था सघूं हाणे तकलीफ़ थी विया ॿुढा थी विया सूरो वरी कीअं थियो चई बैठे सो ई पूरा छा चई जेको हिकु जॻह ते वेही उहो वरी पूरो हूंदो त वेठो हूंदो न कृष्ण जो जेको आहे श्री हरि श्री विष्णु भॻवानु कहिड़ी जॻह ते सैर कंदो आहे सॼो ॾींहुं लत ॾेई करे सुम्हियो ई पियो हूंदो आहे चई कहिड़ो वरी विष्णु भॻवानु सॼो ॾींहुं सुम्हियो पियो आहे कोई कमुकारु कोन अथसि चई न भाई वॾा माण्हू न वेठे वेठे नज़र सां ई कमु कंदा आहिनि कोई उथी करे भॼणो पवंदो आहे छा भॼणो न पवंदो आहे कृष्ण भॻवानु हेॾा भॻो बीठो आहे हेॾा भॻो बीठो आहे विष्णु भॻवानु सुम्हे पई सभु कमु करे छॾींदो आहे कंहिं ॻाल्हि जी चिंता ई न हूंदी आहे प्रेम सां चओ श्री राम सैर करे सो सूरा बैठे सो ई पूरा पोइ वरी पूरो हूंदो आहे त वरी वेही रहंदो हिकु जॻह ते जेकर पूरो न हूंदो अधूरो हूंदो पोइ चवंदो हेॾा वञा धिका खां ऐं पूरो हूंदो केॾा वञण जी ज़रूरत ई कान्हे जीअं राम भॻवानु आहे सभु जॻह ते समायो किथे अचे न को वञे ज्ञानवान पूर्ण हूंदो आहे केॾा ईंदो वेंदो न आहे बैठे सो ई पूरा पोइ वरी पूरो हूंदो आहे ख़ैर न हिकु जॻह ते रहण में सुख आहे वेठो न हो भॻवान खे जीअं एको अम बहु श्याम मां वधीक थिया छा कजे चई भई पोइ माण्हूअ खे दुनिया जी हीअ संपत्ति मिले इन में सुख आहे चई न इन में बि सुख न कोई कहत सुख संपत्ति माही कोई कहत सुख संपत्ति माही कोई कहत सुख मान में कोई कहत सुख मान में कोई कहत सुख माहि गरीबी कोई कहत सुख माही गरीबी कोई कहत अभिमान में कोई कहत अभिमान में कोई चवंदो आहे भई पाण खे माण्हू कीअं बि ढंग सां वेहे उथे सवली जॻह सवली तरह उन में सुख आहे कोई वरी चवंदो न भई ग़रीबीअ में निम्रता में हलूं माण्हू पिया ॻोल्हींदा आहिनि किथे सुख आहे सॼे संसार में सभु माण्हू ॻोल्हींदा आहिनि छा ॻोल्हींदा आहिनि सभु जन केवल सुख चहे दुख को चहे न कोई सभु माण्हू सिर्फ़ु सुख ई चाहींदा आहिनि संसार में भक्तीअ मां ज्ञान मां ध्यान मां हिन मां हुन मां छो चाहींदा आहिनि छाकाणि उहो सुख रूप हिननि जो ई आहे कोई कहत सुख स्वर्ग लोक में कोई कहत सुख स्वर्ग लोक में कोई कहत जहान में कोई कहत जहान में कहे देऊं गुरु खोल सुनाओ कहे देऊं गुरु खोल सुनाओ है सुख किस स्थान में है सुख किस स्थान में कहे देऊं गुरु खोल सुनाओ कहे देऊं गुरु खोल सुनाओ है सुख किस स्थान में है सुख किस स्थान में ही जेको सुख पुछे थो जॻियासू कहिड़ो थो सोचे सुख आहे न ॿ हिकिड़ो टेम्परेरी माना थोरे वक़्त जे लाइ क्षणिक सुख चइबो आहे उनखे ऐं हिकिड़ो वरी आहे हमेशह रहण वारो सुख कॾहिं ख़तमु थिए ई न अविनाशी सुख अविनाशी सुख जी ॻाल्हि आहे क्षणिक सुख किथे बि मिली सघंदो आहे इनखे प्रिय सुख चइबो आहे वणंदड़ सुख हाणे वणण लाइ हींअर थोरी देरि हिते वेठा आहियो तव्हांखे थधी हवा वणंदी थोरी देरि में थधी हवा पंखो वरी न वणंदो ॾियो बंदि कर हींअर त ख़बर न आहे हिकिड़े घर में ॻाल्हि पिया कनि अम्मा थी वई ॿुढी ॿुढापे में सहन शक्ति घटि थी आहे जे असुल पसीनो अची वियो आहे गर्मी थी वई आहे पंखो हलाए हिकु ते हले चए न हवा कोन थी अचे वधाए त वरी वधाए चए न मूंखे सी थो पए बंदि कर वरी चए त मां तव्हांखे 10 दफ़ा तंग थी कयां घड़ी करे बंदि कर घड़ी करे वधाए घड़ी करे घटाए घड़ी करे छा कर ईअं पर ईअं उहो क्षणिक सुख आहे थोरी देरि लाइ जेको परमात्मा जो सुख आहे भॻवान जो सुख आहे उहो वरी हमेशह जो आहे उनखे भूमा सुख चवंदा आहिनि या श्रेय सुख चवंदा आहिनि हिकिड़ो प्रेय हिकु श्रेय हिकिड़ो अल्प हिकिड़ो भूमा हिकु थोरी देरि जे वास्ते क्षणिक सुख ऐं हिकु अविनाशी सुख कॾहिं ख़तमु थिए ई न अविनाशी सुख जी
भूमा सुख जी श्रेय सुख जी उहो सुवालु पुछे थो किथे आहे त इन जे हेठां ई भॼन आहे साॻियो ई जवाबु आहे इन हेठां ई लिखियलु आहे परे न लिखियलु आहे सार वचन शिष्य सुन ले मेरा सो सुख रूप तुम्हारा है सार वचन शिष्य सुन ले मेरा सो सुख रूप तुम्हारा है। आए सत्संग में मां ॻाल्हि ॿुधायां भाई सत्संग में सुख आहे कीअं आहे इहा ॻाल्हि मूंखे तव्हांखे ॿुधायां पियो पर भाई जेसि ताईं माण्हू एॾो घणो मथो हणे न वेदन में अहिड़ियूं ॻाल्हियूं लिखियल आहिनि हर को माण्हू मुंझी पए पर सत्संग में कीअं भई हिकिड़ी थोरी ॻाल्हि ॿुधाइबी आहे हिकु ॻाल्हि ॿुधाइबी आहे त माण्हू मुंझंदो न आहे उनखे हेॾा होॾा दिमाग़ लॻाइणो न पवंदो आहे त साईं लिखनि था उहो कहिड़ो सुख आहे कीअं आहे सार वचन शिष्य सुन ले मेरा सो सुख रूप तुम्हारा है सार वचन शिष्य सुन ले मेरा सो सुख रूप तुम्हारा है। सो सुख सागर के समझानो सो सुख सागर के समझानो पूर्ण अखंड अपार है पूर्ण अखंड अपारा है। इस सुख के लवलेश को पाए तिस सुख की लवलेश को पाए होत सुखी संसार है होत सुखी संसार है। जे मां जंहिं सुख जी तोखे ॻाल्हि ॿुधायां थो न उहो तुंहिंजो ई स्वरूप आहे उहो सागर वांगुरु अथाह आहे कॾहिं घटि न थींदो आहे उनजो टुकड़ो कॾहिं न थींदो आहे अखंड आहे अपार आहे जंहिंजो कोई पारावार कोन्हे अंत न आहे उन तिर सुख में कहिड़ो सुख ज़री उन मां मिली वञे तिस सुख के लवलेश को पाए थोरो सुख उहो परमात्मा जे आनंद वारो मिली वञे त पोइ छा थींदो आहे हो त सुखी संसार आहे हिकिड़े ॾींहुं मां ॾाढो थकिजी पियुसि 2-3 ॾींहं हलियोसि ऐं मूंखे वरी किथे सम्झो भई 3 बजे वञिणो हो अञा 5 मिंट पिया ॾींहं जो मां चयो हाणे 5 मिंट पिया आहिनि थोरो सुम्ही पवां थकल एॾो हुउसि जंहिंजी का हद न 2-3 ॾींहंनि खां कमकार में न थींदो आहे थकिजी पियुसि पोइ टाइम ॾिसी करे मूं चयो हाणे स्टेज ते ई सत्संग जी स्टेज आहे हिते सुम्ही थो पवां हाणे पूॼारी ईंदो जेकर 5 मिंट वधीक थिया त हुनखे त बिस्तरा विछाइणा आहिनि उहो उथारींदो पाणे उहो त जयपुर में माना ईअं विछाया न पिया हूंदा आहिनि उहो हटाए छॾींदा आहिनि पोइ वरी हटाए विछाईंदा आहिनि जहिड़ो हिसाबु आहे त मां चयो हाणे सुम्ही थो पवां सुम्हियुमि उथियुमि त मां चयो ॾाढी देरि थी आहे पूॼारी उथारियो कोन्हे अच्छा ॾिसां त 3 थिया 5 मिंट ई मूंखे निंड आई पर ईअं लॻो त उहा जेका 3 ॾींहंनि जी थकावट न मुंहिंजी लही वई छा उहा जेका तुरिया वारी निंड आहे न उहा 2 मिंटे लाइ ख़ाली मूंखे अची वई आहे अध मिंट लाइ अची वई हूंदी सुम्हियोसि यकदमि निंड अची वई सुपनो वुपनो कोन आयो गहरी निंड अची वई त तमामु गहरी निंड अची वई ऐं वरी जाॻियुसि त 5 मिंट ई थिया मां चयो यार लॻे थो ईअं मूंखे थकावट उहा सॼी 3 ॾींहंनि जी थकावट हिकदमि कीअं लथी उन तुरिया वारी निंड सां जेका तुरिया तीर्थ पद थींदो आहे न उन आत्मा में ख़ाली ॿुधी हिकदमि चमको ॾींदी आहे वरी ॾेई वरी वापसि अची वेंदी आहे पर उहो कीअं फटाफट थी वेंदो आहे एॾो जल्दी इहे थिए आहे ॾुखी ॻाल्हि पर सम्झो ओॾी महिल एॾी थकावट बि हुई उन पासे ख़्याल बि न हो वरी 5 मिंट हुआ बि माण्हू सम्झो अची वई ॻाल्हि न अचे त कोई उन कंहिंजो ठेको न हूंदो आहे वस में न हूंदो आहे उन लाइ वरी समाधि लॻाइणी पवंदी आहे घणेई खिटका कंदा आहिनि उन जॻह ते पहुचण लाइ तिर सुख मिलियो तिर देरि जे लाइ ईअं हिकिड़े ॾींहुं मुंहिंजो स्पीकर ख़राबु थी पियो हीअं स्पीकर थींदा आहिनि त उहो असांजो प्रेमी हाणे गुज़ारे वियो आहे उन जा ॿार बचा ईंदा आहिनि हिते उहो सुञाणंदा बि हूंदा तव्हां नालो नथो ॿुधायां प्रेम सां चओ श्री राम चयोमांसि हीअ स्पीकर ख़राबु थी वियो आहे शीं त मूंखे ॾिनोमांसि त हिकिड़ी बिजली जी तार कढी हिकु मशीन कढी उन मां हीअं तारूं ॿ खईं ऐं मुंहिंजे स्पीकर खे हीअं तार हई त बल्ब ॿरियो
सिधो करंट खई ऐं सिधो खणी करे उन स्पीकर खे हीअं हणी करे हिकु तार खे हीअं लॻी हटाए छॾी त चमको थियो खटको थियो ॾाढो ईअं रोशनी बि निकिती जीअं बाहि निकिरे ऐं मूंखे चयईं खणी वञ मुंहिंजो छा थियो 1 मिंट में करंट आयो चयईं स्पीकर चार्ज कोन हुयो त मां उहो ख़तमु थी वियो चकमक ख़तमु थी वियो न हीअं चार्ज थी वियो चकमक हिन जो वधी वियो हाणे ॾिस हीअ केतिरो भई हीअ लो रखी ॾेखारी ॾिस हाणे केतिरो छिके थो मुंहिंजो एतिरी देरि में ख़ाली हीअं तार कर चयईं बसि एतिरो ई हूंदो आहे इन में चार्ज थी वियो हले जेके कंदा हूंदा अॼु बि उहा ई सिस्टम साॻी आहे छाकाणि मां न्यू सिस्टम तव्हांखे ॿुधायां थो उनखे बि 20 साल थी विया आहिनि भई हाणे जी ॻाल्हि न आहे पर भई कीअं हिकिड़े सेकंड छा सेकंड जो बि 100 हिसो थियो ख़ाली हीअं छो जो घणी देरि रखे त फ्यूज़ उॾामी वञे ऐं 2 तारूं डायरेक्ट कीअं लॻाए पियो ईअं हिकिड़ो भाई हाणे चरियो थी पियो दिमाग़ु ख़राबु हुउसि त वेठो हुनखे 2 ॼणा 4 ॼणा झले बीठा हिकिड़ो बांह खे ॿियो ॿी बांह खे टियों टंग खे हीअं जोर सां असुलु मथां चढ़ी बीठा हीअं हीअं बसि लुॾणो हो त हुनखे छा कयनि हिते 2 स्पीकर नंढा न थींदा आहिनि फ़ोन अॻे जेके कारो फ़ोन हूंदो हो ओड़ा हुन में करंट हो आवाज़ कोन हो पोइ हीअं हिते 2 रखियनि हीअं त हू भाॼी सॼो हीअं लुॾे मां चई करंट त हाणे हिनखे मारींदा आया हे ॾिसां पियो साम्हूं पर उहो हीअं रखी वरी हटाए छॾियो पोइ कलाकु उहो गशो पोइ जॾहिं कलाक खां पोइ थियो त चार्ज थी वियो दिमाग़ु ठीकु थी वियुसि हली करंट लॻण सां चरियनि खे जीअं हणंदा आहिनि पर माना भई कीअं एतिरी देरि उहो सुख पाण जे लाइ उन परमात्मा जे स्वरूप सां टच थियणो पए तिस सुख के लवलेश को पाए थोरो उन जो सुख पाए करे हो त सुखी संसार आहे सॼो संसार सुखी थींदो अॻिते लिखंदा जनक जन्यता में न उपाधि हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त हीअ वरी ॻाल्हियूं आहिनि न शास्त्रनि जूं आहिनि पोइ अखर ई तव्हांखे सम्झ में न ईंदा मां अंग्रेज़ीअ में गिटमिट करे ख़बर ई न पवंदी इन करे सवले तरीक़े सां ॿिए भॼन में ॿुधायां थो जेको भई सवलो हुजे हीअ वरी ॾुखियो आहे तव्हांखे ईंदो न भई जंहिंमें पैदा न थींदो आहे कोई पैदा थियण वारो न आहे कोई हीअं न आहे को हूअं न आहे त मथे जो सूरु आहे उहो वरी भई हिकिड़ो ॼणो अकेलो हुजे उनखे मथो खपाइणो पए छो त मां खपाईंदो ई कोन आहियां छो सम्झ में ईंदी न भई MA जी पढ़ाई 1 दर्जे वारे खे पाढ़ियो त कीअं थिए न हले गाॾी भई 5 दर्जे पढ़ंदो हुजे हुनखे चऊं भई MA जी पढ़ाई पढ़ त हुनखे सम्झ में ई ॻाल्हि न ईंदी त हीअ ॻाल्हि थोरी हेठि ॾुखी आहे पर जंहिंखे पढ़णी हुजे त उहो अलाए कहिड़े वचन में साईं जन जे वचन में मुंहिंजे इहा लिखियलु आहे इहो भॼन ॿई उन में आहिनि न त उन में वरी धीरे धीरे तव्हां पिया पढ़िजो मथो खपाइजो हाणे सवली सिंधीअ में सम्झाइणो पवंदो न हाणे इन में तव्हां वटि कोन्हे मूं वटि आहे भॼन जॻियासु सचो सुख अथई जोग में हाँ जॻियासु सचो सुख अथई जोग में हो जॻियासु सचो सुख अथई जोग में हाँ जॻियासु सचो सुख अथई जोग में हाँ न को हरख में सुख न को हरख में सुख न को सोग में न को हरख में सुख न को सोग में जॻियासु सचो सुख अथई जोग में जॻियासु सचो सुख अथई जोग में मिठा ही मज़ा मर्द जो घर अथई मिठा ही मज़ा मर्द जो घर अथई मिठा ही मज़ा मर्द
में भोग में बीमारी है बिल्कुल बंदा भोग में सजग्यासु सच सुख अथई जोग में जगा माण्हू दुनिया में मज़ा केतिरा बि वठे पर मर्ज़ ई मिलंदो जेतिरो बि दुनिया जे पदार्थनि खे भोगियो चाहे उहे खाइण जा पदार्थ हुजनि चाहे ॾिसण जा घणी टीवी ॾिसो छा थींदो घणा डीजे ॿुधो त छा थींदो घणा मिठा मिठा भोग या भई चहिरा चहिरा मसालनि वारा भोग खाओ छा थींदो पाण सम्झो था घणी ख़ुशबू नक में सूंघींदा रहो घणा पाउडर लॻाईंदा रहो लिपस्टिकूं छा थींदियूं आहिनि जेके बि शरीर खे सिंगार जूं जेतिरो घणियूं लॻायो थींदो छा पाण सम्झो था प्रेम सां चओ श्री राम खोटो कर्म करे उन मां बि माण्हू खे कुझु मिलण वारो न आहे ग़ुलामी माण्हू खे गर्ज़ कढाए छॾंदी आहे ॾाढी ॾुखी ॻाल्हि हूंदी आहे ऐं भोगनि में त बीमारी आहे ई आहे भोगे रोग भयम भोगनि में बीमारी जो डपु आहे इन करे माण्हू जेकर छा करे तूं भई मोह कंहिंजे पुठियां लोभ लालच में पओ न साईं लिखंदा न कर मोह कंहिं में तूं कायर बणी न कर मोह कंहिं में तूं कायर बणी मुल्क में हल तो मुसाफिर बणी सन ऐं कसन जे रहो न रोग में रसन ऐं कसन जे रहो न रोग में रसन ऐं कसन जे रहो न रोग में रसन ऐं कसन जे रहो न रोग में मोह असां कंदा आहियूं मोह कीअं हूंदो आहे भई हिन ॻाल्हि खां सवाइ मुंहिंजी गाॾी न हलंदी तूं कायर छो थो पड़े तुंहिंजो कंहिंखां बि सवाइ कमु हलींदो भॻवान खां सवाइ कमु न हलंदो बाक़ी सभिनी खां सवाइ हली वेंदो माण्हू मोह छो कंदो आहे भई हीअ शइ हिन खां सवाइ मुंहिंजो कोन हलंदो कमु भई हिन में मोह थी वञे हिन जी लोभ लाज खे हिन खां कमु गाॾी न हलंदी हीअ त खपे हिन खां सवाइ कमु न हलंदो त हीअ खपे हिन खां सवाइ कमु कंहिंजी बि माण्हूअ खे घुर्ज कान्हे तो मोह न कर कंहिं कायर न बण हिकिड़ो भॻवानु तोखे साथ ॾिए बाक़ी कंहिंजो बि दुनिया में साथ तोखे न खपे ऐं उहो परमात्मा सभिनी में आहे इन करे तूं सभिनी सां प्रेम सां हल कंहिंसां वेड़ो झड़ न मुल्क में हल तूं हल चल मुसाफ़िर बणी संसार में हल मुसाफ़िर हूंदो आहे पोइ चवंदो आहे यार हीअ शइ रखां पोइ वरी मूंखे खणणी पवंदी न ऐं किथे वेंदो आहियां पोइ माण्हू माल ॾियण जा वरी तिखा आहिनि मां ॾियां रुपए जो माल त हू मूंखे 100 रुपए जो टिकाए छॾी छा कजे भोजन साईं त हीअ वठो भई मां त सभु वठां खणणो मूंखे ई पवंदो न वठ त मुसीबत वठ त मुसीबत छो जो केरु मथो खपाए आख़िर साईं वठी मां वरी चवंदा हाणे ठीकु आहे ॾियो वरी चवंदा हाणे सभई गॾिजो सभिनी खे विरायो उते ॾेई छा मां खणा मूंखे लाचारी पवंदी आहे खणणो त मूंखे ई पवंदो न गाॾीअ में वेहण जी मुंहिंजी जॻह कोन्हे ऐं सामान खे किथे रखूं है न अहिड़ी तकलीफ़ करे छॾींदा आहिनि कंहिं शइ में मोह कर न संसार में मुसाफ़िर बणी हल मुसाफ़िर माना किथे मोह न रखंदो आहे न कंहिं व्यक्तिअ में न कंहिं शइ में
कंहिंसां चवंदो हाणे मां हिन सां ॻाल्हायां घणी देरि, मूंखे त वरी वञिणो आहे बाबा, हाणे तूं हल पंहिंजे घर, ऐं पंहिंजे घर हलां। ईअं त छुटी वठणी पवंदी न, न त साईं फासी था वञूं, अड़िजी था वञूं, फासी वञे अड़िजी वञे, माण्हू खे तकलीफ़ कमु थी पए, पोइ कमु थिए ई न। मुसाफ़िर आहे बाबा, असांखे त हलणो ई आहे, हाणे तव्हांखे हलणो हुजे न हुजे, मूंखे त हलणो ई आहे। त मूंखे हलणो आहे, इहा भावना अचे त उहो माण्हू सुखी रहंदो। मां जेका चवां थो, तव्हां पंहिंजे सम्झो भई दुनिया में केरु वञे न वञे, तव्हां ईअं सम्झो मूंखे वञिणो आहे। दुनिया में केरु मोह करे न करे, तव्हां चओ मूंखे मोह न करिणो आहे। दुनिया में केरु सच ॻाल्हाए या न ॻाल्हाए, हड़ई वञी कूड़ ॻाल्हाए, तूं त सच ॻाल्हाए न भाई, मां सच ॻाल्हायां, ॿिए जो वास्तो न आहे। जॾहिं ईअं रखे त माण्हू सदाईं सुखी। हिकिड़ो चए साईं कूड़ सां न मूंखे बाहि वठंदी आहे, छाजे असुल ईअं आख़िर बाहि ते ज़ोर पियो ॾिए, न केरु कूड़ ॻाल्हाए त मूंखे बाहि वठंदी आहे, ईअं चए पियो, केॾो ज़ोर पियो ॾिए। मां चयो तूं ॻाल्हाईं त पोइ बाहि वठंदी अथई की पोइ थधो थी पवंदई। पाण खे सच भले चओ, ॿिए खे चवण जी ज़रूरत कान्हे। चई साईं अॼु चवण जो ज़मानो कोन्हे, मुंहिंजो पाण खे या ॿिए खे, अॼु पाण खे ज़मानो चवण जो कोन्हे, ॿिए खे त सभु चऊं ई पिया आहिनि। तव्हां बि चवंदा आहियो, मां बि चवंदो आहियां, हिन में छा आहे, हीअं न कर हीअं न कर, ॿिए खे आऊं बि चवंदो आहियां खोड़, तव्हांखे चवंदुमि हीअं कयो हीअं कयो हीअं कयो, आऊं उते ई गतो पियो आहियां। पर क़ाइदो छा आहे, आऊं पाण खे सच चवां, पाण खे सही हलायां, पोइ ॿियो केरु कूड़ ॻाल्हाए त वञी ॻाल्हाए मूंखे, ॿियो केरु कूड़ ॻाल्हाए त मूंखे थोरी पाप लॻंदो, आऊं कूड़ ॻाल्हाईंदुमि त मूंखे पाप लॻंदो। मुंहिंजो कमु आहे आऊं सच ॻाल्हायां, मूंखे पाप न लॻो, तव्हांखे लॻे त वञी लॻे, इन सां मुंहिंजो मतिलबु कहिड़ो। त भई चवण जो ज़मानो कोन्हे कंहिंखे ॿिए खे की पाण खे। चए साईं ॿिए खे चवण जो ज़मानो कोन्हे, तोखे आरसी ॾिसण में ऊंधी ईंदी अथई, आरसी तो ॾिसी न, दुनिया हीअ आरसी आहे। तूं चओ पाण खे चवणु ॾुखियो आहे, ॿिए खे चवणु सवलो आहे। ॿिए खे जेकी खपे चओ वेठो, पर उन मां कुझु थींदो न। पाण खे थोरो बि चवंदे, थोरो बि उन सां कंदे त तोखे जीवन में सदाईं सुख मिलंदे। अॻिते लिखनि था, सुभाणो न कर सुभाणो न करे तो सुभाया नसीब, 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 अथई ऐश शेरत अब्बा या नसीब, अथई ऐश शरत अपाया नसीब, कदीमी किला कुबाया नसीब, कदीमी किनारे कुबाया नसीब, नसीब, फंदन जे नफस तो फिका भोग में बंधन जे नफस तूं फिका भोग में। हाणे ही जॻह तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायमि न, इहे सुखनि जे वास्ते आहिनि, इन खां सवाइ ॿियूं दुखनि जूं आहिनि। सुखनि जो ई पहलाज सामान अथई, सुखन जो ही पहलाज सामान अथई, भरम जे बञण लाइ ब्रह्म ज्ञान अथई, परम जे बञण लाइ ब्रह्म ज्ञान अथई, धणीअ जे मिलण लाइ धणीअ जे मिलण लाइ संदस ध्यान अथई, धणीअ जे मिलण लाइ संदस ध्यान अथई, अथई चिंता चुर पुर जशन चोग में